मासाद जी मासाद जैसी ताईं अकबर खान सां सिधो थी न ॻाल्हाईंदुसि तेसी ताईं उन जा लाठड़िया असांजी पचर कोन छॾींदा। चई अच अकबर खान खे जेकॾहिं ॿीहर हुननि जा लाठड़ा आया न त ईअं पेरनि ते न वेंदा, पंहिंजो पाण खणाए पोइ वेंदा, छो जो डंडो हलंदो डंडो। हिक सोचां थो मासाद इन जूं टंगूं बाहूं भई छॾिया ईअं ठठरीअ ते हलनि, पर वरी दिलि में ख़्यालु थो अचे त इहे पंहिंजे बुखे पेट खे पालण जे लाइ इहो कमु कंदा था वतन। जेकॾहिं मां हिननि लाठड़ियुनि जूं टंगूं बाहूं भञी छॾियमि, इहे वञी खट ते किरिया पिया हूंदा हलण खां हलाक। पोइ ख़बर अथई उन्हनि जा बच्चा मूंखे पिटींदा। मासाद तूं हुन जी चङाई केतिरी बि सोची, पर हू लूसी कोन बुड़ंदा। जेसी ताईं तूं हुननि जूं टंगूं बाहूं न भञंदे न तेसि ताईं बुड़ंदे ई कोन। इहो मां चवां थो, डंडे खे हला डंडे खे, हा डंडो। सुभाणे मां अकबर खान सां वञी मिलां थो ऐं उनखे सभु कुझु ॿुधाए थो छॾियां। जेकॾहिं न मुड़िया त पोइ हिननि जूं टंगूं बाहूं भगल ॾिसंदे हिन दरिया खान जे हथां कुटे कुटे नाड़ करे ॾांद गाॾीअ में सथे ऐं ॾांद गाॾीअ जो मुंहुं कंदुमि अकबर खान जे ॻोठ ॾे, छो त दरिया खान पंहिंजे दुश्मननि खे ॿोड़े ऐं पंहिंजे सॼणनि खे तारे। उहो ही दरिया खान आहे। हिते रखी छे, इहा त जवानी वारी ॻाल्हि मासाद। अड़े यार ॻाल्हियुनि में बिहजी वियासीं, असुल ॻाल्हि त विसरी वई। हाणे जल्दी जल्दी घर हल न त मूं वारी घर वारी नसीबा कावड़जी वेंदई। हल भा वरी डंडो। यार वरी हुन जो डंडो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।